इंटरनेट ते दोस्ती अमरीकी डॉक्टर पाकिस्तानी दर्जीअ सां शादी करण लाइ गुजरावाला पहुची वई। ताज़ा अपडेट पहुचायूं पिया त इंटरनेट ते दोस्ती अमरीकी डॉक्टर पाकिस्तानी दर्जीअ सां शादी करण लाइ गुजरावाला पहुती आहे। डॉक्टर मेग इस्लामी तालीमात का मुतासिर थी आहे। जामे मस्जिद जाती शाह जमाल के खतीब हाफिज मोहम्मद अशरफ रज़ा कादरी जे हथां इस्लाम कबूल कयो ऐं लोहार रवाड़ीअ जे दर्जीअ मलिक याकूब हुसैन जे पुट मलिक महबूब अली सां शादी कई आहे। इस्लाम कबूल करण खां पोइ डॉक्टर मेग जो इस्लामी नालो तब्दील करे हानिया रखियो वियो। अमेरिका जे शहर शिकागो हाणे हानिया जे नाले सां मशहूर जे सरकारी अस्पताल में गायनाकोलॉजिस्ट तौर कम कंदड़ लेडी डॉक्टर मेग जो चवण आहे त महबूब अली सां इंटरनेट ते राब्तो थियो, जेको आहिस्ते आहिस्ते मोहब्बत ऐं मटा सटा में तब्दील थी वियो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे शादी करण खां पोइ। हानिया चयो त पाकिस्तानी प्यार कंदड़ ऐं ख़ुश मिज़ाज माण्हू आहिनि। पंहिंजे ससुर सां मिली तमामु घणी ख़ुशी थी आहे। उहे सभु तमामु प्यारा माण्हू आहिनि। इन ख़बर लाइ असां सां तावन कयो आहे सुमरो वॉलपेपर PVC एंड पैनल शॉप। हाणे हर घर थींदो ख़ूबसूरत।